अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना औहैना इलैका कमा औहैना इला नूहिन वन्नबिय्यिना मिन बअदिही व औहैना इला इब्राहीम व इस्माईल व इसहाक़ व याक़ूब वल अस्बात व ईसा व अय्यूब व यूनुस व हारून व सुलैमान व आतैना दाऊद ज़बूरा व रुसुलन क़द क़ससनाहुम अलैका मिन क़ब्लु व रुसुलन लम नक़सुसहुम अलैक व कल्लमल्लाहु मूसा तकलीमा रुसुलन मुबश्शिरीन व मुन्ज़िरीन लिअल्ला यकून लिन्नासि अलल्लाहि हुज्जतुन बअदर रुसुल व काना अल्लाहु अज़ीज़न हकीमा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि जे एतराज़ात खे ऐं उन्हनि जे एतराज़नि जे जवाबात खे पंहिंजे हिकमत सां बयानु फरमायो वियो हो। अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला कुझु तफ़सील सां यहूदियुनि जे सवालनि जा जवाब बयानु फरमाया आहिनि। पहिरें नंबर ते उन्हनि जो सवाल ही हुयो त क़ुरान पाक जेकॾहिं सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां हिक ई वक़्तु नाज़िल थिए, जीअं ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिक ई वक़्तु तौरात मिलियो हो, त पोइ असां मञींदासीं त सचो पैगम्बर आहे। इन ई सवाल में ॿियो हिसो ही त आसमान खां हिक ई वक़्तु क़ुरान पाक नाज़िल थिए मूसा अलैहिस्सलाम जे तौरात वांगुरु ऐं असां बि अखियुनि सां ॾिसूं ईअं फड़कंदो अचे किताब, पोइ मञींदासीं त सही आहे, किताब बि सचो आहे, पैगम्बर बि सचो आहे। अल्लाह तबारक व तआला उन जो जवाब बयानु फरमायो ज़रा तफ़सील सां। अल्लाह ताला फरमाए थो, आयतुनि जे तर्जुमे खे ऐं तफ़सीर खे बयानु करण खां पहिरियां थोरो ख़ुलासो ज़हन जे अंदरि रखो। अल्लाह तबारक व तआला गोया के फरमाए थो त जेकॾहिं आसमान खां किताब असां नाज़िल कयूं पोइ तव्हां सचो पैगम्बर मञींदव। जे आसमान खां किताब नाज़िल नथा कयूं, केतिरा ई पैगम्बर सॻोरा अहिड़ा आहिनि जिन खे असां नबी बनायो आहे, आसमान खां किताब कोन ॾिनो आहे। चलो उन्हनि खे तव्हां नबी मञे चुका आहियो। उन्हनि में नूह अलैहिस्सलाम, उन खां पोइ केतिरा ई ॿिया बि पैगम्बर, इब्राहिम अलैहिस्सलाम, इस्माईल अलैहिस्सलाम, इसहाक़ अलैहिस्सलाम, याक़ूब अलैहिस्सलाम ऐं अहिड़ीअ तरह सां उन जो औलाद ईसा अलैहिस्सलाम, अयूब अलैहिस्सलाम, यूनुस अलैहिस्सलाम, हारून अलैहिस्सलाम, सुलेमान अलैहिस्सलाम। अल्लाह से फरमाए तो इन समूरनि पैगम्बरनि खे असां नबी बनायो, आसमानी किताब कोन ॾिनो। सिर्फ़ु उन्हनि ॾांहुं जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए सां वही मोकिलींदासीं बसि, ऐं उन्हनि खे मौजज़ा ॾिनासीं। उन दौर जे माण्हुनि पैगम्बरनि सॻोरनि जे मौजज़नि खे ॾिसी करे मञो त हे पैगम्बर आहिनि। तव्हां कंहिंखे मञींदव? मुंहिंजे नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौजज़नि खे ॾिसी बि कोन था मञो। मुंहिंजे नबीअ जे इशारे सां त चंड बि ॿ टुकर थियो। मुंहिंजे नबीअ जे ज़बान मां लफ़्ज़ निकिरण सां ओद जबल सोनू पियो थिए, कढ घुमे। मुंहिंजे नबीअ जे इशारे सां ये दुनिया हेॾां खां होॾे थी सघे थी।
मुझे नबी जा मौजज़ा कोन था मनियो, आसमान का किताब मनी दऊं। मूसा अलैहिस्सलाम के भी चलो असां किताब आसमान का ॾिनोसीं न, पोइ उनखे तव्हां मञियो छा? चलो मूसा अलैहिस्सलाम खे अञा हिकु तरफ़ रखो। वाह तैना दाऊद ज़बूरा, दाऊद अलैहिस्सलाम के भी असां ज़बूर ॾिनोसीं आसमान खां नाज़िल करे, उहो भी आहिस्ते आहिस्ते थोरो थोरो थी करे नाज़िल थियो। उनखे पैगंबर मञियो था। मूसा अलैहिस्सलाम के तौरात ॾिनोसीं, सिर्फ़ु मूसा अलैहिस्सलाम ते तव्हांजी ॻंढ छो आहे? छा तव्हांजे सोच में सिर्फ़ु मूसा अलैहिस्सलाम पैगंबर आहे छा? उनखां पहिरियां जेके पैगंबर जिन जा नाला वरितासीं, नूह अलैहिस्सलाम, इब्राहिम, इसहाक, इस्माइल, याकूब, ईसा, अयूब, यूनुस, हारून, सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम, ये सभु पैगंबर तव्हांजे सोच में पैगंबर कोन्हनि छा? आहिनि। हालांकि उनखे आसमानी किताब बि कोन मिलियो आहे। पोइ मुंहिंजे नबीअ खे आसमानी किताब न बि मिले त बि तव्हां मञो न, जीअं ॿियनि खे मञो था। चलो जे आसमानी किताब जो शर्त आहे भला, त पोइ असां दाऊद अलैहिस्सलाम खे बि आसमानी किताब ॾिनोसीं, आहिस्ते आहिस्ते नाज़िल कयोसीं। उनखे आहिस्ते आहिस्ते किताब नाज़िल थियण जे बावजूदि मञियो था पैगंबर, मुंहिंजे नबीअ खे छो कोन था मञो? चलो मूसा अलैहिस्सलाम खे जेकॾहिं तव्हां पैगंबर मञियो था ऐं शर्त था कयो त मूसा अलैहिस्सलाम वांगुरु हिकु ई वक़्तु क़ुर पाक नाज़िल थिए, असां बि अखियुनि सां ॾिसूं, त पोइ मूसा अलैहिस्सलाम खे त अल्लाह तबारक व तआला ख़ुसूसियत ॾिनी ई आहे जो तूर सीना जबल ते अल्लाह ताला बराए रास्त हुन सां मुखातब हो, बग़ैर मलाइक जे, बग़ैर फ़रिश्तनि जे। हूअं त ॿियनि पैगंबरनि जिब्राइल अलैहिस्सलाम जा पोइ खणी ईंदो न, वही खणी ईंदो, पैगाम खणी ईंदो। मूसा अलैहिस्सलाम सां अल्लाह तबारक व तआला सिधो सो डायरेक्ट ॻाल्हायो, बग़ैर फ़रिश्ते जे वास्ते जे, कोई वास्तो कोन हो। पोइ जेकॾहिं तव्हां इन ॻाल्हि खे वठंदव त पोइ चलो मुंहिंजे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला मेराज करायो। मूसा अलैहिस्सलाम खे तूर सीना जबल ते घुराए सिर्फ़ु उन सां कलाम कयो, पाण त कोन ॾेखारियो न। क़ुर तो फरमाए त मूसा अलैहिस्सलाम चयो अल्लाह ताला खे, अल्लाह जी पाण छो कोन थो ॾेखारे? लन तरानी वलाकिन इंजुर इलल जबल। मूसा अलैहिस्सलाम चवे थो त मुंहिंजा रब साईं आवाज़ तुंहिंजो ॿुधां थो, पर पाण ॾेखारे छो नथो मां ॾिसां? अल्लाह जी फरमाइश कोन ॾिसी सघंदे, इहो मंज़र तव्हांखे मालूम आहे। अल्लाह ताला कलाम कयो आहे पर पाण न ॾेखारियो आहे मूसा अलैहिस्सलाम खे। चलो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला मेराज ते घुरायो, कलाम बि फरमायो, ज़ियारत बि कराई। वो मंज़र भी अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब खे अञा वधीक नवाज़िशुनि सां अता फरमायो। उते पैगंबर छो करे कोन था मञो? उहा त ख़ुसूसियत अञा वधीक आहे। इहो शर्त चयो आहे त क़ुर पाक हिकु ई वक़्तु नाज़िल थिए। दाऊद अलैहिस्सलाम ते हिकु ई वक़्तु ज़बूर नाज़िल कोन थियो, उनखे मञो था, हिते छो कोन? मालूम थिए थो त तव्हांजा सवाल फज़ूल आहिनि, तव्हांजे दिलनि जे अंदरि मुंहिंजे नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बुग़्ज़ भरियल आहे, तॾहिं कोन था मञो बसि। चलो हाणे तर्जुमो कयूं थोरो। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, इन्ना औहयना इलैका, सोना नबी इन तोखां पुछनि था त हिकु वक़्तु क़ुर छो नथो नाज़िल थिए? पोइ हाणे ॿुधो हिन जो जवाबु, इन्ना औहयना इलैका, असां त तुंहिंजे तरफ़ वही मोकिलींदा आहियूं ईअं जीअं असां वही मोकिली नूह अलैहिस्सलाम ॾे, ॿियनि नबियनि ॾे, उन खां पोइ ऐं वही मोकिली इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे, इसहाक अलैहिस्सलाम ॾे, इसहाक अलैहिस्सलाम, इस्माइल अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम ऐं उनजो औलाद याकूब अलैहिस्सलाम जो, ईसा अलैहिस्सलाम, अयूब अलैहिस्सलाम, यूनुस अलैहिस्सलाम, हारून अलैहिस्सलाम, सुलेमान अलैहिस्सलाम। सोना नबी जीअं उन्हनि ॾे वही मोकिली तोॾे बि ईअं ई वही मोकिलींदा आहियूं। पोइ उन्हनि खे नबी मञनि था, तोखे छो कोन था मञनि? चलो जे एतिराज़ आहे त किताब हिकु वक़्तु नाज़िल थिए। वातैना दाऊद ज़बूरा, असां दाऊद अलैहिस्सलाम खे बि ज़बूर आहिस्ते आहिस्ते ॾिनो, उनखे मञनि था आहिस्ते आहिस्ते नाज़िल थियण खे। क़ुर आहिस्ते आहिस्ते नाज़िल थो थिए त एतिराज़ जो जंहिंमां मालूम थो थिए हिननि जो एतिराज़ फज़ूल आहे, अजाई ॻाल्हि आहे, फज़ूल आहे इहा। बाक़ी सवाल पैदा थियो त पोइ या इलाहुल आलमीन, यहूदी मञनि बि कोन था, पैगंबर ते अचनि था, पैगंबरनि ते एतिराज़ बि कनि था। जॾहिं माण्हू मञनि कोन था त पोइ पैगंबरनि खे मोकिलण मां फ़ाइदो कहिड़ो? नथा जे मञनि त पोइ पैगंबरनि जी गुस्ताखी थी थिए। पैगंबरनि खे मोकिलण मां फ़ाइदो कहिड़ो? अल्लाह ताला उनजो बि ॼण त जवाबु ॾिनो। ऐं ॿिए एतबार सां जवाबु हीअं बि ॾिनो, वरुसुलन क़द क़ससनाहुम अलैका मिन क़ब्ल, सोना नबी ही त मुख़्तसिर पैगंबरनि जो नालो असां वरितो आहे,
जिन जो ॻाल्हियूं जिन जा अहवाल क़ुर पाक में तोखे ॿुधाया अथसीं। वरुसुलन क़द क़ससनाहुम अलैका, कुछ पैगंबर ये केतरा ही अहिड़ा आहिनि जिन जो वाक़ियो असां तोखे बयान करे ॿुधायो आहे। वरुसुलन लम नक़सुसहुम अलैका, केतरा ही पैगंबर अहिड़ा आहिनि जिन जूं ॻाल्हियूं तोखे न ॿुधायूं असां। वकल्लम अल्लाहु मूसा तकलीमा, अल्लाह तबारक व तआला हर हिक पैगंबर सां ख़ुसूसियत रखी आहे कान का। इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजो दोस्त बनायो, आराम में उनखे इम्तिहान वरितो। यूनुस अलैहिस्सलाम खे पंहिंजो पैगंबर बनायो, मच्छीअ जे पेट में इम्तिहान वरितई। अजीब अजीब ख़ुसूसियतुनि सां नवाज़ई। मूसा अलैहिस्सलाम खे पैगंबर बनाई, पर हम कलाम भी थियो, कलीमुल्लाह जो लक़ब ॾिनई, कलाम कई हुन सां। त पोइ तोखे बि त असां ख़ुसूसियतूं ॾिनियूं आहिनि, तोखे बि सोना नबी मेराज असां करायो आहे, तोखे बि असां आसमान ते घुरायो आहे, जन्नत जहन्नम सभिनी जो सैर करायो आहे, ज़ियारत सां बि तोखे ई मुनव्वर फरमायो आहे, इहा नूरानियत में तोखे अता थी आहे। ख़ुसूसियतूं आहिनि, त पोइ जे अगरि हुननि जे सोच में ख़ुसूसियत आहे इब्राहिम अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम जी, त अल्लाह तबारक व तआला हुन सां कलाम कयो आहे, त तुंहिंजी ख़ुसूसियत त हुन खां बि वधीक आहे, तो त ॾिठो बि आहे। अचे थो न हिकिड़ी रिवायतुनि में बुज़ुर्ग चवनि था न त अल्लाह तबारक व तआला जी ज़ियारत कई आहे मेराज वारे राति। अगरचे कुझु बुज़ुर्ग हिन ॻाल्हि जा मुखालिफ़ आहिनि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला खे ॾिठो कोन्हे, पर कुझु हिन ॻाल्हि जा क़ाइल बि त आहिनि त ॾिठो आहे। माना इहो दर्जो पोइ बि न ॾिसण वारे खां त मथे आहे। त पोइ अल्लाह तबारक व तआला बाद में ईअं बि फरमायो, बाक़ी असां पैगंबर पंहिंजा मोकिलींदा रहंदासीं। इहे माण्हू भले न मञनि, यहूदी नसरानी भले इनकार कनि, भले ज़िद्दियत कनि, भले जीअं वणे तीअं कनि, साईं पोइ छो था मोकिलियो पैगंबर हुननि ते? फरमाई रुसुलन मुबश्शिरीन व मुनज़िरीन, असां पैगंबर मोकिलींदा आहियूं हिन जे करे त पैगंबर सॻोरा असांजा अहकाम माण्हुनि खे सेखारनि, माण्हुनि खे असांजा अहकाम सेखारनि, माण्हुनि खे बंदगी सेखारनि, त अल्लाह जे ज़ात जी इबादत कीअं कबी आहे, तरीक़ेकार सेखारनि उन्हनि खे। पोइ जेको असांजे पैगंबरनि जो चयो वठंदो अमल कंदो, उन्हनि खे असां अमालनि जे चयो वठण जे करे, अमलनि जे पाबंदी करण जे करे मोमिन लेखींदासीं ऐं उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे जन्नत जी। ऐं जेको असांजे नबियनि जे ॿुधायल तालीम जो इनकार कंदो, मुनकिर थी पवंदो, त पोइ ज़ाहिर आहे मुनकिर जे लाइ वरी अज़ाब बि आहे। असां पैगंबर मोकिलिया सिर्फ़ु इन जे करे त हुनखे पंहिंजो रब सुञाणणु सेखारनि, रब जी इबादत, रब जा अहकाम सेखारनि त इबादत रब जी कीअं कबी आहे। पोइ जेके इबादत कंदा हुननि जे लाइ ख़ुशख़बरी आहे जन्नत जी, जेके इबादत न कंदा मुनकिर थी पिया त पोइ हुननि जे लाइ सज़ा जी ख़ुशख़बरी आहे वरी। पोइ अल्लाह से फरमाए थो, सिर्फ़ु माननि जे मथां असां हुज्जत क़ाइमु कई आई आहे, जीअं क़यामत जॾहिं उन्हनि जो को उज़ुर न रहे। क़यामत जॾहिं जेकॾहिं असां माननि खे ईअं पकड़ियूं बिना पैगंबरनि मोकिलण जे, बिना तालीम ॾियण जे, त क़यामत जॾहिं असांखे चई सघनि हा त अल्लाह से असां जेकॾहिं को पैगंबर अचे हा, को असांखे सेखारण वारो हुजे हा, को ॿुधाइण वारो हुजे हा, को तालीम ॾियण वारो हुजे हा, त असां सिखी वञूं हा, असां अमल कयूं हा, पर असांजे केरु कोन आयो, केरु कोन आयो। हाणे असांजे मथां सज़ा ठहे कोन थी। क़यामत जॾहिं ईअं चवनि हा, अल्लाह से फरमायो असां हिननि जो उज़ुर इहा मयार इहा बुलायूं था, असां पंहिंजा पैगंबर मोकिलींदासीं जेके हक़ ऐं सच जी तालीम उन्हनि खे ॾींदा। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो मर्तबो ऐं शान, इबादत ऐं बंदगी, इताअत पंहिंजे नबीअ जी सॼी सेखारींदा। पोइ जे चयो वरितऊं त ठीकु आहे, जे न त क़यामत जॾहिं मयार त कोन ॾींदा न, त असांजे आयो ई केरु कोन हो। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो रुसुलन मुबश्शिरीन व मुनज़िरीन, पैगंबर मोकिलिया आहिनि सिर्फ़ु हिन जे करे त इहे नेकोकारनि खे ख़ुशख़बरी ॾियनि ऐं बदकारनि खे वरी ॾियारनि। लिअल्ला यकून लिन्नास अलल्लाहि हुज्जतुम बादर रुसुल, हिन जे करे त क़यामत जॾहिं अल्लाह तबारक व तआला ते माण्हुनि जी तरफ़ खां पैगंबरनि खां पोइ कंहिं बि क़िस्म जो को उज़ुर का माज़रत का हुज्जत बाक़ी न रहे। वकान अल्लाहु अज़ीज़न हकीमा, अल्लाह तबारक व तआला क़ुरान तो फरमाए ज़बरदस्त हिकमतुनि वारो आहे। हिन दुनिया जे निज़ाम खे हलाइण में जेके उसूल कानून ऐं ज़वाबित अल्लाह तबारक व तआला बयानु कया आहिनि, जेका जेका शरई अहकामनि खे बयानु करण में तरतीब अल्लाह तबारक व तआला रखी आहे, उन तरतीब में जेके अल्लाह जे ज़ात में हिकमतूं रखियल आहिनि, उहे हिकमतूं तमामु वॾियूं निरालियूं आहिनि।
ज़रूरी न आहे त माण्हुनि खे इहे अलाह ताला जो हिकमतूं सम्झ में बि अचनि, ज़रूर न आहे त भला सम्झ में अचनि त हर हिक खे अचनि। इंसान जी मजाल ई न आहे अलाह ताला जे हिकमतुनि खे सम्झी सघे। सम्झाईंदो आहे पर उन्हनि खे वरासिखीन फिल इल्म, जेके इल्म में मज़बूत हूंदा आहिनि, सिक्का हूंदा आहिनि, वॾा अहले इल्म हूंदा आहिनि, ॼाणू हूंदा आहिनि, लुग़त जा माहिर हूंदा आहिनि, क़ुरान हदीस जे फन खे चङी तरह सम्झण वारा हूंदा आहिनि। अलाह ताला उनखे कुझु न कुझु हिकमतुनि जी मालूमात ॾींदो आहे। सभिनी खे बि न ॾींदो आहे, जे न ॾे त कंहिंखे बि न ॾे, हुनजी मर्ज़ी आहे। पर फरमाई त वकान अल्लाहु अज़ीज़न हकीमा, अल्लाह तबारक व तआला जो हिकमतूं रुगो ईअं बि न हल्कियूं सल्कियूं बि न, ज़बरदस्त हिकमतूं आहिनि ख़ुदा जे ज़ात जूं। कंहिंखे अल्लाह तबारक व तआला इल्म सां नूरानीत सां मुनव्वर कंदो आहे, अहिड़े घर मां पैदा करे जंहिं घर में इम्कान ई न हूंदो आहे। कंहिंखे अल्लाह तबारक व तआला जाहिल ऐं नाकाम बनाईंदो आहे, अहिड़े घराणे मां जंहिं घराणे मां बेकार माण्हूअ जे पैदा थियण जी, ज़ाहिर थियण जी उमेद ई न हूंदी आहे। शरीफ़ घराणे मां के बदकार करे ज़ाहिर थींदा आहिनि। ऐं वरी अहिड़नि साधन ऐं नाकाम दुनिया जे नज़र में घराणा जेके हूंदा आहिनि, उन्हनि मां वरी कॾहिं कॾहिं अल्लाह ताला मोती पैदा कंदो आहे, वॾा आलिम, वॾा जवाहरात पैदा कंदो। मौलाना उबैदुल्लाह सिंधीअ जो मिसाल वठो, सिख घराणे मां पैदा थियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी पंहिंजी ख़ुदि मिसाली सूरत आहे, दुनिया जे अंदरि नमूनो आहे, अहिड़े घराणे मां पैदा था, अहिड़ी क़ौम मां पैदा था जंहिंमें इल्म जो नालो ई कोन हो। क़ुरान तो फरमाए हुवल्लज़ी बाअस फ़िल उम्मिय्यीन रसूला, अणपढ़ी क़ौम हुई सॼी, उन मां पैगंबर अहिड़ो अल्लाह तबारक व तआला चूंडे दुनिया जे आॾो रखियो जंहिंखे सॼी दुनिया खां वॾो इल्म हो। क़ौम अणपढ़ीअ मां हो, चूंड रब जे ज़ात जी आहे। ईअं अॼु बि चूंडींदो आहे, अहिड़नि घराणनि मां बचड़ा चूंडींदो आहे जिन जे सीननि में क़ुरान जो हिफ़्ज़ रखंदो आहे, हाफ़िज़ बनाईंदो आहे। अहिड़नि घराणनि मां आलिम चूंडींदो आहे जिन जे घराणनि खे दुनिया जे माण्हुनि में, दुनिया जे नज़रुनि में बिल्कुलु हैसियत कान हूंदी आहे। जिन घराणनि खे काई हैसियत न हूंदी आहे, अल्लाह ताला उनखे अहिड़ो इल्मु ॾेई छॾींदो आहे। वरी कॾहिं अमीरनि जे घरां अहिड़ा नाकाम पैदा कंदो आहे बाना, जेके उन्हनि जे दौलत खे लोड़े छॾींदा आहिनि। कॾहिं ग़रीबनि जे घर मां अहिड़ा पैदा कंदो आहे जेके वॾा हुक्मरान पैदा थींदा आहिनि। जे वरी इहे मिसाल ॾियां त वरी वॾो वक़्तु लॻे। तॾहिं अल्लाह ताला फरमायो, पैगंबरनि खे पैदा करणु, पैगंबरनि खे चूंडे करे वरी माण्हुनि ॾांहुं मोकिलण में जेके असांजूं हिकमतूं आहिनि, खोड़ सारियूं हिकमतूं आहिनि जेके तव्हांखे कोन थियूं ॿुधाए सघजनि, न की असांजे हिकमतुनि खे सम्झी सघंदव। एतिरो रुगो यादि रखो त पैगंबरनि खे असां इन जे करे मोकिलींदा आहियूं त जेके चयो वठनि उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾियनि असांजा पैगंबर, जेके न चयो वठंदा, नाफ़रमाना थींदा, उनखे अज़ाब खां ॾियारीनि। क़यामत जो ॾींहुं थींदो, पोइ इहे माण्हू असांजे मथां मतां हुजत कंदा, अलाह से असांखे कोई सेखारिया त सुधरूं, असांखे आयो ई केरु कोन हो। अलाह जी फरमात इन जे करे माण्हुनि जी मयार मिलायूं था। त हिननि आयतुनि जो हाणे गहरी नज़र सां ॾिठोसीं त ख़ुलासो इहो निकितो त अल्लाह तबारक व तआला हर माण्हूअ जे कन ताईं आवाज़ पहुचाए थो, हक़ ऐं सच जो। हर घर में, हर दर ते, हर माण्हूअ जे कन ते पुॼंदो आवाज़, पैगंबर जे ज़रिए, न त उनजे सहाबा जे ज़रिए, न त उन्हनि जे ताबेदार ताबाइन जे ज़रिए, न त तबा ताबाइन जे ज़रिए, न त उलमा फुक़हा मुहद्दिसीन जे ज़रिए, आम माण्हूअ जे ज़रिए बि हक़ ऐं सच जो आवाज़, कलमे जो आवाज़ पुॼाईंदो हर माण्हूअ जे कन ते। जीअं क़यामत जॾहिं कोई बि ईअं न चए त असांखे सेखारण वारो केरु कोन आयो। पोइ हाणे ॼण त अल्लाह तबारक व तआला इहा मयार लाहे छॾी। अञा बि जेकॾहिं कोई माण्हू नथो सिखे, नथो सुधरे, पंहिंजी ज़िंदगी नथो संवारे, पंहिंजे क़िस्मत खे चए, पंहिंजे करतूतनि ऐं पंहिंजे निभाग ते रोए, ॿियो खणी छा चइजे। अल्लाह तबारक व तआला हिननि आयतुनि जे ज़रिए यहूदियुनि जे उन्हनि सवालनि जा जवाब बि ॾिना, पर सॼी दुनिया जे सोचुनि खे महदूद करे, बंदि करे हिकु जॻह ते बीहारियो त असां पंहिंजी मयार लाहे छॾी आहे। हाणे ॾिसूं था तव्हां मां कहिड़ा ताबेदार था थियनि, कहिड़ा असांजे नबीअनि जी तालीम जा मुनकर था थियनि। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे, अल्लाह